वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में कोरोना वबा जी पकड़ बाबति तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास दौरान कोरोना वबा जी पकड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो भी फ़ैसिलो कयो वियो। इजलास में अवामी हंधनि ते मास्क पहिरण लाज़मी करार ॾिनो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरनि ख़ानगी ऐं सरकारी अस्पतालुनि जी सर्वे कई वेंदी। संदसि चवणु हो त सर्वे में अस्पतालुनि जी गुंजाइश जो जाइज़ो वरितो वेंदो। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास में कोरोना वबा जी पकड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास दौरान कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में अवामी हंधनि ते मास्क पहिरण लाज़मी करार ॾिनो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरनि ख़ानगी ऐं सरकारी अस्पतालुनि जी सर्वे कई वेंदी। संदसि चवणु हो त सर्वे में अस्पतालुनि जी गुंजाइश जो जाइज़ो वरितो वेंदो। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास दौरान कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में अवामी हंधनि ते मास्क पहिरण लाज़मी करार ॾिनो वियो। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जे इजलास में कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास दौरान कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में अवामी हंधनि ते मास्क पहिरण लाज़मी करार ॾिनो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरनि ख़ानगी ऐं सरकारी अस्पतालुनि जी सर्वे कई वेंदी। संदसि चवणु हो त सर्वे में अस्पतालुनि जी गुंजाइश जो जाइज़ो वरितो वेंदो। नाज़रीन अवां खे अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो। इजलास दौरान कोरोना वबा जी पखेड़ बावजूद तालीमी सरगर्मियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में अवामी हंधनि ते मास्क पहिरण लाज़मी करार ॾिनो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरनि ख़ानगी ऐं सरकारी अस्पतालुनि जी सर्वे कई वेंदी। सर्वे में अस्पतालुनि जी गुंजाइश जो जाइज़ो वरितो वेंदो। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे।